नाज़रीन, नवाब अली मोहम्मद में माकड़नि जे हमले सबब समूरा फसल तबाह थी विया आहिनि, जंहिं सबब आबादगारनि खे करोड़ें रुपयनि जो नुक़सान थियो आहे। इन हवाले सां पेश आहे यूसुफ रिंची हीअ रिपोर्ट। नाज़रीन, नवाबुलंद शहर ऐं भरपासे में माकड़ जो वोण कमद मुंग जे फसलनि ते हमलो, आबादगार परेशान। असांजी त ॾाढी माकड़ आई आहे, फसलनि जो ॾाढो नुक़सानु कयो अथसि। असांखे हुकूमत मुराद अली शाह खे अपील आहे त जल्द खां जल्द स्प्रे कराए, न त असांजो लखों रुपयनि जो नुक़सानु थी वेंदो। हलियो कल्ह खां वठी हिते कटक लथल आहिनि, माकड़ जा ॾाढो नुक़सानु कयो आहे। ये माकड़ सॼी ॾिसो पिया तव्हां, जेका माकड़ी हले पई, ये माकड़ सॼे फसलनि जो खाई सॼा फसल नाश करे छॾिया आहिनि। हुकूमत खां मुतालबो था कयूं त ही माकड़नि जो जेको स्प्रे आहे हूंदो आहे उहो स्प्रे करे ऐं असांखे हिन नुक़सान खां बचायो वञे। माकड़ सां वॾो ज़ुल्म करे छॾियो आहे, माकड़ ॾाढी आहे। साईं अर्ज़ा जे माकड़ जाम आहे, असांजा फसल काया पिया आहिनि, फसल हींअर तक़रीबन बंजू हिकिड़ो ॿ पाणी पियारिया अथऊं। उन हूंदे को पंहिंजो गवर्नमेंट को बि महिरबानी करे उहो स्प्रे करायो, असां ग़रीबनि खे बचायो। साईं असांजो मुतालबो इहो आहे त हुकूमत जल्द खां जल्द स्प्रे कराए असांजे फसलुनि खे बचायो वञे। माकड़ जेको आहे सो 3-4 लथल आहे, उन हर शइ वण बि कोन छॾिया आहिनि, हर शइ खाई चट करे तबाह करे छॾी आहे। जी त हिते माकड़ जेको आहे सो तमामु घणी आहे, फसलनि खे ॾिसी रहिया था जीअं त माकड़ खाई तबाह करे छॾिया आहिनि। असांजा वणनि ते ॾाढो ख़र्चु थियलु आहे, उन खां बावजूद मुङनि जेके खाई तबाह करे छॾी, को बि हुकूमत को स्प्रे वग़ैरह या अहिड़ी का बि सहूलियत असांखे न ॾिनी आहे। नाज़रीन, हिकु तरफ़ कोरोना सबबु तबाहकारी जारी आहे, ॿिए तरफ़ माकड़ जेको आहे हितां जे फसलनि खे खाई चट करे छॾियो आहे ऐं आबादगार सख़्तु परेशान। अगरि इहा ई सूरत हाल रही त हिकु वॾो मियाशी बहरान जनम वठंदो। कैमरामैन अहमद रफ़ी सां गॾु प्रोड्यूसर मेहरान, TV न्यूज़।